नमस्ते दीदी। नमस्ते दीदी तव्हांखां हिकु सवाल थी पुछां। हाँ त मंदिर में या चित्रनि में ॾिसंदा आहियूं असां मूर्तियुनि में हाँ कि विष्णु जे हथ में हाँ चार हथनि में चार अलंकार ॾेखारींदा आहिनि अलॻि। हाँ त अहिड़ो कोई देवता हूंदो जंहिंजे हथनि में चार अलंकार हूंदा आहिनि, उन्हनि जो छा मतिलबु थींदो? हाँ ॾिसो, पहिरियों त पाण ॼाणंदा ई आहियूं कि देवी देवताउनि जो मतिलबु आत्मा में जॾहिं दैवी स्वभाव संस्कार ईंदा आहिनि न, त उहो ई आत्मा शरीर सां गॾु देवता ऐं देवी कहलाईंदी आहे, है न। त जेका अगरि ये पाण सोचूं चार हथनि ॾिना अथनि त चार पेर बि त हुजणा खपनि न, चार मुंहं बि हुजणा खपनि। त हिन जो मतिलबु ॿियो कुझु आहे। हे जेकी चार भुजा ॾिनी अथई न, जीअं कॾहिं कॾहिं पीउ बि चईंदो आहे न, या घर में या कॾहिं कुझु ॿाहिरि कोई वॾो ऑफिसर हूंदो आहे त जेतिरा हुनजा एम्प्लॉय हूंदसि ते चईंदा न इहे सभु मुंहिंजा हथ आहिनि। घर में बि पीउ चईंदो आहे इहे मुंहिंजा ॿार ऐं मुंहिंजा हथ आहिनि न, इहे मुंहिंजियूं भुजायूं आहिनि चइण में ईंदो आहे। त हिन जो मतिलबु थोरी पीउ खे चार हथ थी विया, ॿ ई हूंदा आहिनि। उहो त जेको हुननि खे कमु हूंदो अथनि त हुनजा ॿार कंदा आहिनि, त हिकु तरीक़े सां उहो हुननि जो हथ ई थी वियो। भई कोई मदद थो करे उहो ई हथ मदद जो थी वियो। हा, मददगार थी वियो। भई कोई ईमानदार हूंदो आहे त पाण चईंदा आहियूं इहो मुंहिंजो राइट हैंड आहे। जी, राइट हैंड त तव्हांजे शरीर में अथव, उहो हुनखे पंहिंजो ख़ुदि जो हथ पेर आहिनि, इहे तव्हांजो राइट हैंड कीअं थी वियो? मतिलबु कि उहो मुंहिंजे सुठे कमनि में हेल्प कंदो आहे, मुंहिंजा सभु कम सुठी तरीक़े सां कंदो आहे। त हिन जो मतिलबु असांखे परमात्मा हीअं ॿुधाए अथनि। पोइ हुनजो ॿियो बि यथार्थ मतिलबु छा आहे कि चार भुजाउनि जो जेको अर्थ हूंदो आहे न, हुन में ॿ भुजा नारी जी हूंदियूं आहिनि ऐं ॿ भुजा नर जी हूंदियूं आहिनि। त नर नारी जॾहिं पवित्र हूंदो आहे न, त चतुर्भुज जो किंग हिकु डबल क्राउन मतिलबु हुननि जो किंगडम जो सिंबल आहे इहो। अच्छा, विष्णु अर्थात ॿ हथ लक्ष्मी जा, ॿ हथ नारायण जा, त हुननि किंगडम जो सिंबल अथनि। भई उन्हनि जी जॾहिं राज्य में हुननि जी चार गद्दियूं वेंदियूं, अठ गद्दियूं वेंदियूं, त अठ गद्दियुनि में ई सभु पवित्र हूंदा, उहे ई हुनजा ॿार हलंदा ऐं उहे ई हुननि जी पूरी राजधानी हलंदी जीअं उहो हलंदा हुया। त ही किंगडम जो सिंबल आहे। अहिड़ी राजाई जॾहिं हुई न, त हुन दीदी जेको देवी देवताउनि जे पुठियां ताज ॾेखारींदा आहिनि, अच्छा उहो? हा, उहो त थी वियो हिकु ताज, क्राउन जीअं चएसि न, डबल क्राउन, उहो हिकु ताज। ऐं ॿियो ताज जेको शरीर जे मथे ते पाईंदा आहियूं, त ॿ ताज हूंदा अथनि हुन वटि। अच्छा, हा, त डबल क्राउन किंगडम जो सिंबल आहे इहो, छा? विष्णु। अच्छा, हा, त अहिड़ी जॾहिं राजाई हूंदी त हुन राजाई में नर नारी सुखी हूंदा, मतिलबु हुननि जे किंगडम में सभु सुखी हूंदा। हिकु सिंबल ठहींदो आहे न, भई हर हिक जो अलॻि अलॻि सिंबल ठहींदो आहे, त हुनखे चतुर्भुज में ॾेखारे अथई। जॾहिं नर नारी ॿई पवित्र हूंदा त उन्हनि जे राज्य में सभु नर नारी पवित्र हूंदा ऐं सुख शांती उन्हनि जो जीवन हूंदो। त उन्हनि खे बि जीअं हथ में ॾेखारिया अथनि, भई शंख ॾेखारियो अथनि, शंख गदा चक्र कमल ॾेखारियो अथनि न जी। त इन जो मतिलबु छा आहे कि उहे आत्मायूं जेकी हुयूं न लक्ष्मी नारायण जी, जंहिं हेतिरो पद पायो, उहो पंहिंजे पिछले जन्म में हुननि परमात्मा खां जेको ज्ञान वरितो, भई प्रेसिडेंट प्राइम मिनिस्टर ठहूं था, वॾी पोस्ट में आत्मा वेहे थी शरीर सां गॾु, त कुझु पढ़ी लिखी त वेंदी न, ईअं ई थोरी करे छॾंदा। त सतयुग जो महाराजा महारानी जेका हुआ, जीअं आत्माउनि खे परमात्मा एतिरी शक्तियूं ॾिनई कि तूं वञी करे लक्ष्मी नारायण जो पाठ वॼाए, त उन्हनि बि त कुझु पढ़ाई कई हूंदी न,
त सतयुग खां पहिरियों जॾहिं कलयुग जो अंत हुयो संगम युग ते, त हुननि परमात्मा खां ज्ञान वरितो हुयो। हुननि खे न परमात्मा सभिनि खे ज्ञान ॾिनई, पर हुननि परमात्मा जे ज्ञान खे सुठी तरह सम्झियो हुयो। त इहो जेको चक्कर ॾेखारींदा आहिनि न, चक्कर में स्वास्तिक ॾेखारींदा आहिनि, त परमात्मा अची करे पाण खे पूरे स्वास्तिक जो ज्ञान ॿुधाईंदो कि सतयुग में छा थींदो, त्रेता में छा, द्वापर में छा, कलयुग में छा। इहे चक्कर जेको आहे उहो हिन करे ॾेखारींदा आहिनि कि हुननि जी आत्मा परमात्मा जेको चक्कर जो ज्ञान ॾिनो हुई न, उहो सुठी तरह सम्झियो हुई ऐं पंहिंजे अंदर धारण कयो हुई। त चक्कर जो मतिलबु हूंदो आहे स्वदर्शन। चक्कर जो मतिलबु स्व खे, हुन ज्ञान खे ॿुधी करे हुननि जी आत्मा खे दर्शन थी वियो, मतिलबु पक्को थी वियो। बरोबर ये सृष्टि हीअं ई घुमंदी आहे, पुराणी खां नई, नई खां पुराणी थींदी आहे। पोइ हुननि जे हथ में जेको शंख ॾेखारींदा आहिनि, त हुननि इहे जेको परमात्मा ज्ञान ॾिनई चक्कर जो, आत्मा जो, परमात्मा जो, इहे सभु ज्ञान सम्झी करे पूरी दुनिया खे हुननि ॿुधायो मुख सां। भई हाणे त माण्हू भक्ति मार्ग में त स्थूल चीज सम्झी करे ईअं वॼाईंदा आहिनि, कहिड़े बि उद्देश्य सां वॼाईं, बसि वॼाईंदा आहिनि। लेकिन हिन जो मतिलबु थींदो आहे भई जेको परमात्मा तव्हांखे सम्झ ॾे थो, जॾहिं तव्हां मुख सां सभिनि खे ॿुधाईंदव त मतिलबु छा था करो, शंख था वॼायो। शंख वॼाईंदा आहिनि त काथे परे परे आवाज़ वेंदी आहे। त हाणे असली में पाण खे ज्ञान सम्झी करे जॾहिं पाण ॿुधाईंदासीं, त जीअं हुननि जी आत्मा पूरे चक्कर जो ज्ञान सम्झी करे सभिनि खे ॿुधाईं, तॾहिं उन्हनि खे शंख हथ में ॾिनल अथनि। त पाण बि हाणे सम्झी करे पाण बि अहिड़ो ठहूं। ऐं जेको गदा ॾेखारींदा न, गदा ॾेखारींदा आहिनि। गदा मतिलबु कि हुननि जी आत्मा चक्कर जो ज्ञान वतन, ख़ुदि सम्झनि, धारण कयनि, सभिनि खे बि ॿुधाइनि, पोइ पंज विकारनि ते बि जीत पातई। परमात्मा खां जेको ज्ञान वठनि पिया उहो ॿुधाइनि त पिया, लेकिन साथ साथ परमात्मा जेकी शक्ति ॾे पोइ कि तव्हां पंहिंजी आत्मा में जेका पंज विकार अथव उन्हनि खे ख़तमु करो हुनजी शक्ति सां। त हुननि पंहिंजी आत्मा खे संपूर्ण निर्विकारी ठातो। त ॾिसो हिन कलयुग जहिड़ी दुनिया में रही करे हुननि परमात्मा जी शक्ति सां परिवार में रहंदे हुए विकारनि तां जीत पातई। त इहो ई थी वियो न, भई कमल जो फूल जीअं कीचड़ में बि आहे त बि हुन में केॾी पंहिंजी, केॾो साफ़ रहंदो आहे। ईअं ई हुननि पंहिंजो जीवन कमल मुआफ़िक ठातई कि हिन दुनिया में रहंदे हुए बि परमात्मा जो ज्ञान सम्झई, सभिनि खे ॿुधाई, पंज विकारनि खां बि मुक्त थिया, त बि हुननि खे कलयुगी दुनिया जो जरा बि कीचड़ न लॻियो। त कलयुग में रहंदे रहंदे उहो आत्मायूं एॾी शुद्ध थियूं, तॾहिं ई उन्हनि खे परमात्मा बाप सतयुग जो राज्य भाग्य ॾिनई। त उहो सभु पढ़ाई काथे कई, संगम ते कई न। त हुननि हिकु हिकु अलंकार जेको ॾेखारींदा आहिनि, मतिलबु जॾहिं पाण जे पंहिंजे अंदरि इहे सभु चीजूं, चारई चीजूं पाण जीवन में धारण कंदासीं, तॾहिं वञी पाण सतयुग जा नर नारी अर्थात श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ा ठहींदासीं। त ॾिसो ईअं। ऐं पोइ इन जो हिकु ॿियो बि अर्थ बाबा परमात्मा ॿुधाइनि था, जीअं उहो आहे स्वर्ग जो, सतयुग जे किंगडम जो सिंबल आहे केरु चतुर्भुज। मतिलबु सतयुग जे किंगडम में वञिणो अथव त पहिरियों तव्हांखे इहे सभु चार चीजूं पंहिंजे अंदरि धारण करणी अथव, तॾहिं तव्हां अहिड़ो ठाहींदव। ऐं कलयुगी प्रवृत्ति मार्ग जो सिंबल छा आहे, रावण। रावण खे 10 शीश ॾेखारींदा आहिनि न, उनजो अर्थ थींदो आहे 10 शीश वारो आदमी। आदमी न थींदो आहे, भई 10 शीश कंहिं आदमी खे न थींदा आहिनि। 10 शीश हुजनि त 10 पेर बि हुजनि, हथनि बि हुजनि, शरीर बि पूरो हेठां जो हुजे न। इहे थींदो
विकारी प्रवृत्ति मार्ग जो सिंबल, मतलब पंज विकार स्त्री में, पंज विकार पुरुष में। हुते छा हुयो, हुते ॿिन्हिनि आत्माउनि में, नर नारी जी आत्मा में वो चारई जेका पाण अलंकार खे ॿुधायसीं, वो चारई विशेषता धारण करे वो ठहिया। ऐं हाणे अगर पंज विकार स्त्री में हूंदा, पंज विकार पुरुष में हूंदा, तॾहिं ही प्रवृत्ति मार्ग ठही सघंदो आहे हिते। त हिन करे हाणे रावण ॾेखारींदा आहिनि। रावण जा जेका 10 सीस हूंदा आहिनि, मतलब घर घर में स्त्री भी हूंदी आहे, पुरुष भी हूंदो आहे। त जॾहिं पंज विकार स्त्री, पंज विकार पुरुष जा मिलंदा, त घर घर कीअं थी वेंदो, रावण मुआफ़िक। पाण प्रैक्टिकल ॾिसूं ई था न, नर नारी जॾहिं अपवित्र थींदो आहे, ऐं चवंदा आहिनि पवित्रता सुख शांति जी जननी हूंदी आहे, ऐं अपवित्रता दुख अशांति जी जननी हूंदी आहे। त अहिड़ो संसार दुखी थींदो आहे, ऐं जॾहिं नर नारी पवित्र थी वेंदो आहे त संसार सुखी थी वेंदो आहे। ठीकु आहे जी, ठीकु आहे। जी दीदी, थैंक यू। हाँ।